हीअ अॼु असां SRF जे तरफ़ां जेकी वाटर सोलर टैंक जेकी लॻायो आहे ॻोठ अल ॾिनो जूणे जो UC रिप में, असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं SRF जे मालिकान जा ऐं उनजे वर्करनि जा, ख़ासि तौर उनजे प्रोजेक्ट मैनेजर इमरान भाई जा। ऐं हिते जेकी ज़रूरत तमामु घणी हुई पाणी जी, शार्टेज हुई, खारो पाणी आहे, परे परे खां माण्हू पाणी भरणु वेंदा हुआ। असां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियूं SRF जा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह SRF हिकु मुकमल तौर ते फलाही इदारो आहे ऐं SRF सॼे पाकिस्तान में बेसहारा, मज़लूम ऐं ग़रीब मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते माण्हू मुख़्तलिफ़ आफ़तनि जो शिकार थियनि था त SRF जी असांजी टीम असां रज़ाकाराना तौर ते उते पहुचूं था ऐं असां मुख़्तलिफ़ सिंध जे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ असांजा रज़ाकार मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि ते कमु पिया कनि। अल्हम्दुलिल्लाह असांजो पाणी ते बि कमु हले पियो। असां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्त ताईं 200 हैंडपंप जिते पाणी जी सख़्तु ज़रूरत हुई उन्हनि ॻोठनि में उन्हनि माण्हुनि ताईं असां पहुचाए चुका आहियूं। उन सां गॾोगॾु तव्हां ॾिसी रहिया आहियो असां बैकग्राउंड में असां वाटर सोलर वेल बि माण्हुनि खे फ़ी सबीलिल्लाह लॻाए ॾींदा आहियूं। त इन हवाले सां अॼु असां हिन जी इफ़्तिताही तक़रीब कई आहे SRF जे तरफ़ां ऐं इंशा अल्लाह असांजो अज़्म आहे त SRF फ़ी सबीलिल्लाह असांजा रज़ाकाराना तौर ते सिंध जे समूरनि उन्हनि इलाइक़नि में माण्हुनि खे मिठो ऐं साफ़ पाणी मुहैया कंदा जिते जिते माण्हुनि खे पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो मोहब्बत अली आहे ऐं ॻोठ लाॾूं जूणे जो में रहंदो आहियां। जीअं त SRF वारनि असांजे ॻोठ में अची करे असांजे ॻोठ में हैंडपंप बि लॻाया आहिनि। उनखां पोयां ॾिसी सघो था त असां वटि वाटर टैंक सोलर बि लॻाए विया आहिनि। SRF वारनि जा असां ॾाढा थोराइता आहियूं। असांजो ॻोठ तक़रीबन 300 खां 350 घरनि ते मुश्तमिल आहे। असां वटि मिठे पाणी जी ॾाढी किल्लत हुई। माण्हू परे खां भरण जे लाइ वेंदा हुआ, गॾा गाॾियुनि ते, मोटरसाइकिलनि ते परे खां भरणु वेंदा हुआ। SRF वारनि असां वटि अची करे असां वटि बहितर कमु ऐं वाटर टैंक ऐं वाटर पंप बि लॻाया आहिनि, जंहिं हवाले सां असां वटि मिठे पाणी जी सहूलियत हिन टाइम